नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त सेक्रेटरी प्राइमरी एंड सेकेंडरी हेल्थ केयर पंजाब सूबन में नयूं पाबंदियूं ऐं कारोबारी सरगर्मियुनि जे वक़्तनि में तब्दीली जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। कोरोना जे लाॻीतो वधंदड़ ख़तरनि खां पोइ पंजाब हुकूमत तरफ़ां अवाम जी तहफ़ुज़ जे लाइ वॾा फ़ैसिला कया विया आहिनि। सूबाई सेक्रेटरी प्राइमरी एंड सेकेंडरी हेल्थ केयर पाबंदियुनि ऐं कारवायुनि जे सरगर्मियुनि जे वक़्तनि में तब्दीली जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि कारोबारी मर्कज़ शाम जो 6 बजे बंदि, जॾहिं त छंछर आचर ते कम करण जी कंहिं बि ज़रूरत में इजाज़त न हूंदी, जंहिंजो नोटिफिकेशन 29 मार्च ते लागू रहंदो। नोटिफिकेशन में ॿुधायो त समूरा मेडिकल रिपोर्टर, फार्मेस, मेडिकल स्टोर, लेबोरेटरी, क्लिनिक पॉइंट्स 24 कलाक ऐं हफ्ते जा 2 ॾींहं खुलियल रखण जी इजाज़त हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।